सरदार हाजी नूर मोहम्मद खान लुंड ॻोठ साहिब खान लुंड लॻ जरवार में सिंध जी ॿिए असेंबली जेका 12 मार्च 1946 में वजूद में आई जे मेंबर खान साहब सरदार दादन खान लुंड जे घर में 26 जुलाई 1931 ते जन्म वरतो। प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ मां ऐं वधीक तालीम मीरपुर माथेलो ऐं सखर मां हासिल कयाऊं। सन 1949 में संदसि वालिद खान साहब सरदार दादन खान लुंड जे वफ़ात बाद वॾे भाउ सरदार मीर अहमद खान लुंड खे लुंड कबीले जी पग ऐं सरदार हाजी नूर मोहम्मद खान लुंड खे सियासत विरसे में मिली। सरदार हाजी नूर मोहम्मद खान लुंड 1967 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी नई ठाहियल पीपल्स पार्टी में शामिल थी। 1970 जी इलेक्शन में मुस्लिम लीग क़यूम जे उम्मीदवार सरदार ग़ुलाम मोहम्मद खान महर खां पनवाकिल घोटकी मीरपुर माथेलो ऐं ओबावड़ो चैन तालकुन ते मुश्तमिल हल्के ते क़ौमी असेंबली जो इलेक्शन खटे ज़िंदगी में पहिरियों भेरो MNA कामयाब थिया ऐं 1973 में संदसि मुखालिफ़ महर सरदार जो PP में शामिल थी सेनेटर थियण बाद पंहिंजो इंतखाबी हल्को अलॻि ठहिराइण ऐं महर सरदार जी हम पार्टी हुअण सबबि 1977 जी इलेक्शन में बिना मुक़ाबले MNA थिया। ज़िया जे मार्शलाबाद संदसि सदारत में थींदड़ गैर जमायती आम इलेक्शन में भिरचूंडी शरीफ जे पीर घराणे जे मियां अब्दुल हक उर्फ मियां मिठू खां महर ग्रुप जे हम इत्तेहाद थी 1985 में इलेक्शन खटे टियों भेरो क़ौमी असेंबली पहुता। 1988 में लुंड सरदार महर सरदार पारां संदसि मुक़ाबले में शर सरदार खे बिहारण सबबि पाण सां 1985 जे इलेक्शन में मुक़ाबले कंदड़ मियां मिठू खे महर सरदार जे मुक़ाबले में PP टिकट वठराए पनवाकिल ऐं घोटकी वारे हल्के NA 152 ते मुक़ाबले में आंदो। भुट्टो शहीद जी शहादत बाद पहिरीं थींदड़ पार्टी बेस वारी इलेक्शन ऐं मोहतरमा बेगम नुसरत भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं दर्दीलियन तकरीरुनि अहिड़ी सिंध में सुनामी आंदी जो PP मुखालिफ़ सभु डंग रही पिया ऐं लुंड सरदार बि शर सरदार खां खटे चोथों भेरो MNA कामयाब थिया। 1990 जी आम इलेक्शन खां अॻु सरदार मीर निसार अहमद खान लुंड जे सलाह ऐं यकीन दहानी ते PS2 जे PP टिकट पिताफ़ी सरदार बजाए खेसि वठराए ॾिनी, जंहिं करे शर सरदार PP ज्वाइन कई ऐं महर सरदार पंहिंजी रिवायती हरीफ़ लुंड सरदार जे मुक़ाबले में पीर साईं बागारो जे साहिबज़ादे सैयद सदरुद्दीन शाह राश्ती उर्फ यूनिस साईं खे मुक़ाबले में आंदो, पर लुंड सरदार हथां यूनिस साईं क़ौमी असेंबली जो इलेक्शन ऐं महर सरदार PP उम्मीदवार ॼाम सैफुल्लाह खान धारे जो हथां हाराए विया ऐं लुंड सरदार पंजों भेरो MNA थी क़ौमी असेंबली पहुता। 1993 जी आम इलेक्शन में महर सरदार जी कोशिशनि सां शर सरदार हिकु भेरो ॿीहर लुंड सरदार सां सियासी मलाखड़े लाइ तयार थी विया ऐं लुंड सरदार हिकु भेरो ॿीहर मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार शर सरदार खां इलेक्शन खटे छहों भेरो नाक़ाबिले शिकस्त अवामी नुमाइंदा थी क़ौमी असेंबली पहुता। उहा इलेक्शन सरदार हाजी अनवर मोहम्मद खान लुंड जी तारीख़ 14 अगस्त 1995 इस्लामाबाद में दिल जे आर्ज़े सबबि वफ़ात करण ते आख़िरी साबित थी। हाजी सरदार नूर मोहम्मद खान लुंड जे वफ़ात खां पोइ संदसि वॾो फर्ज़ंद नवाबज़ादो सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड सियासत में पेर पातो। PP जे प्लेटफॉर्म तां बिना मुक़ाबले क़ौमी असेंबली जे मेंबर तौरु मुंतख़िब थियो। सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड मुमलिकती वज़ीर दिफ़ा ऐं वफ़ाक़ी वज़ीर रेलवे ऐं ॿियनि महकमनि जो वफ़ाक़ी वज़ीर रहियो। अॼु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां क़ौमी असेंबली जो मेंबर आहे, जंहिं जा लुंड हाउस ख़ालिदाबाद में अवाम जे कमकार लाइ 24 कलाक दर खुलियल आहिनि।